बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबा जे डॉक्टर ज़ाल मुड़ सां पंजाब में हाउ ॾारींदड़ वाक़ियो पेश। लेडी डॉक्टर मासूम पुट धी ऐं भाणेजी समेत फौत। संदसि वर डॉक्टर ज़ुबैर मेमण ऐं पुट सख़्त ज़ख़्मी। हिंगोरजा ऐं जैकबाबाद में सोग वारो माहौल। जैकबाबाद सिटी सेंटर में कम कंदड़ हॾनि जो माहिर डॉक्टर ज़ुबैर मेमण ऐं जिम्स अस्पताल में गायनकोलॉजिस्ट डॉक्टर साइमा शाहीन पंहिंजे ॿारनि सां गॾु इस्लामाबाद टूर ते वियल हुआ। जितां वापसि ईंदे पंजाब जे शहर टोबा टैक्सिंग में संदन कार जो 22 व्हीलर सां टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में डॉक्टर साइमा शाहीन, संदसि 9 वरनि जो पुटु हुज़ैफा, 3 वरनि जी धीउ हफ्ज़ा ऐं डॉक्टर ज़ुबैर मेमण जी भाणेजी 13 वरनि जी मिश्रा थॾे ते ई फौत थी विया, जॾहिं त डॉक्टर ज़ुबैर मेमण ऐं संदसि 7 वरनि जो पुटु हमज़ा सख़्त ज़ख़्मी थी पिया। हादसे जो शिकार डॉक्टर कुटुंब जो तॾो हिंगोरजा जे मेमण मोहल्ला में रखियो वेंदो, जॾहिं त फौतियुनि जी जनाज़ा नमाज़ सुभाणे 18 जनवरी ते सुबुह जो 10 वॻे पीर बाबू कब्रिस्तान में अदा कई वेंदी। डॉक्टर ज़ुबैर मेमण जे कुटुंब सां पेश आयल हादसे बाद जैकबाबाद ऐं हिंगोरजा में सोग वारो माहौल आहे। सिंध के मुख्तलिफ शहरन में सख्त कोहीड़े जो राज। सर्दी की लहर में इजाफो, मवासलाती निज़ाम डावाडोल। रोड हादसन में एक जणो फौत, 5 ज़ख़्मी। जैकबाबाद गढ़ी हसन, भिरिया रोड, लाड़कानो, सखर, शिकारपुर ऐं जाफराबाद समेत अक्सर इलाक़नि में कोहीड़े सबब हद निगाह बुड़ी थी वई। काज़ी अहमद में कॉटन फैक्ट्री साम्हूं क़ौमी शाहराह ते हिक ई वक्त 2 ट्रकूं, एक मुसाफ़िर वैन ऐं कार समेत 4 खां 5 गाड़ियूं हिक ॿिए जे पुठियां टकराइजी वयूं, जंहिंजे नतीजे में 1 जणो फौत ऐं 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। फौती में तारिक हुसैन, जॾहिं त मोहम्मद यामीन लाखो, मोहम्मद मिठल सोलंगी, नज़ीर अहमद चांडियो, आशिक ख़ासख़ैली ऐं वजाहत अली उमरानी ज़ख़्मियुनि में शामिल आहिनि। बाहू खोसो ऐं नज़रवाह में पलाल के बाह, 1 जणो गिरफ़्तार, मुतासिरनि जो एहतजाज। बाहू खोसो वेझो ॻोठ इकबाल खोसो में फैज़ खोसो जे 10 जरेबनि जे पलाल जे खोड़े खे अणसुञातल शरपसंद बाह ॾेई फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ मुतासिरीन फैज़ मोहम्मद खोसो, ग़ुलाम सरवर खोसो ऐं ॿियनि एहतजाज कयो जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ करण जी अपील कई आहे। ओॾां नज़रवाह भरिसां ॻोठ वली मोहम्मद सरकी में वॾेरे आसिफ बिरोही जे पलाल जे खोड़े खे ॿारनि बाह ॾेई साड़े छॾियो। हारी मोहम्मद रमज़ान सरकी दाहींदे चयो त ग़ुलाम नबी सरकी मामूली ॻाल्हि तां पंहिंजे पुटनि खे सेखाए मुंहिंजे देरे खे बाह ॾियारी आहे, जॾहिं त पुलिस कार्रवाई कंदे ग़ुलाम नबी सरकी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। चुल्ह में कुछ ॾींहं अॻु क़तल थियल अब्दुल नबी नूनारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो एहतजाज। पीरसन अब्दुल नबी नूनारी जे वारिसनि अब्दुल रहमान नूनारी, अब्दुल हकीम पयार ऐं ॿियनि ठुल प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे घुर कई आहे त जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। झड्डो में घरू अणबण तां 50 वरनि जे राहदड़ कोहली आपघात करे छॾियो। ॻोठ मोहसिन खान चांडियो में 50 वरनि जे राहदड़ कोहली घरू अणबण सबब घर में अंगण ते बीठल देवी जे वण में रस्सो ॿधी आपघात करे छॾियो। इत्तला ते पुलिस पहुची वई। फौतुनि जे भाउ मूजिब त हू कर्ज़नि खां परेशान हो। रात जी मानी खाइण बाद हर को वञी सुम्ही पियो। सुबुह जो उथियासीं त हुनजो लाश टंगियल ॾिठोसीं। नज़रवाह वेझो कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, पीरसन फौत। साजन लाड़े वटि कार जे टक्कर में मोटरसाइकिल सवार ॻोठ बशीराबाद वासी 60 वरनि जो मंज़ूर अहमद बंगलानी मौके ते ई फौत थी वियो। इत्तला ते पुलिस पहुची कार ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। दोदापुर प्रेस क्लब जी चूंड, गौसबख्श कटोहर सदर चूंडिजी वियो। दोदापुर ऐं दाऊद जहानपुर जूं साल 2021 जूं चूंडूं मीर दरिया ख़ान बिरोही जी अॻवानी में थी गुज़रियूं, जिथे चेयरमैन मोहम्मद हनीफ मुंदरानी, सदर गौसबख्श कटोहर, नायब सदर अली नवाज़ मलखानी, जनरल सेक्रेटरी अब्दुल वहीद अबड़ो, जॉइंट सेक्रेटरी अनीसुर रहमान जखरानी, प्रेस सेक्रेटरी बशीर अहमद कटोहर, खजांची बख्शल खान मुंदरानी, ऑफिस सेक्रेटरी मिस्किन मोहम्मद खान बबर खे चूंडियो वियो। सूबाई वज़ीर लेबर सईद गनी ऐं सूबाई वज़ीर ट्रांसपोर्ट सैयद उवैस कादिर शाह गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वर्कर वेलफेयर बोर्ड जा सखर में 1024 फ्लैट तयार थी चुका आहिनि, जेके सुभाणे बिलावल भुट्टो ज़रदारी मज़दूरनि हवाले कंदो। सिंध उहो वाहिद सूबो आहे जिते मज़दूरनि, ट्रेड यूनियन समेत मुख़्तलिफ़ मसइलनि लाइ 16 कानून ठाहिया विया आहिनि। सिंध में रजिस्टर्ड मज़दूरनि खे कार्ड जारी कयो वेंदो, जंहिं बाद संदन सिहत ऐं तालीम जी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत ते हूंदी। हिकु सवाल जे जवाब में सईद गनी चयो त 18 जनवरी खां 9 क्लास खां 12 क्लास ताईं तालीमी इदारा खुली वेंदा। ॿिए मरहले में 1 फरवरी ते ॿिया तालीमी इदारा भी खोलिया वेंदा। पंगरियो में माल जे वाड़े खे बाह, 8 मेहूं सड़ी मरी वयूं, मालिक बेहोश। ॻोठ हाजी गुलाम हुसैन लैल वासी अली असगर लैल जे माल जे वाड़े खे ओचितो बाह लॻी वई, जंहिंजे नतीजे में वाड़े में अंदर बीठल 3 मेहुनि मां 8 मेहूं बाह में सड़ी मरी वयूं, जॾहिं त ॿियूं मेहूं भी ज़ख़्मी थी पयूं। वाड़े जो मालिक सड़ंदड़ मेह खे ॾिसी बेहोश थी वियो। मटियारी में स्क्रैप जेट ठेकेदारनि जो एहतजाज, क़ौमी शाहराह ते धरणो। ठेकेदारनि साबिर हुसैन, मोहम्मद फरीद काज़ी, राहत अहमद ऐं ॿियनि जो चवणु हो त स्क्रैप में 12 ॼणा भाईवार हुयासीं। जन्मा 2 भाईवार जावेद अहमद ऐं मोहम्मद नदीम फ्रॉड कंदे सामान खणी फरार थी विया, जन खे पकड़े वरितो। हाणे हू मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि पुलिस खे अपील कई त फ्रॉडी ख़िलाफ़ कार्रवाई करे सामान वापसि ॾिनो वञे।
दाऊ जहानपुर में सरेआम कुकड़न जो मेल, खफ्तिन पारा हजारन जी जुआ, पुलिस की मंथली मुकर्रर। ताजोदेरो थाने जी हद दाऊ जहानपुर शहर में गड़ी खेरो रोड वटां सरेआम कुकड़न जो मेल हलंदड़ आहे, जिते खफ्तिन पारा हजारन जी जुआ पिण खेड़ी वेंदी आहे। हद जी पुलिस कुकड़न जे मेल ते मंथली मुकर्रर करे छॾी। सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख जी मियाँ साहिब जे सहाफ़ी इकबाल साजिद सां भाइटे जी वफ़ात ते ताज़ियत। जॾहिं त इम्तियाज़ शेख पारां मियाँ फैज़ मोहम्मद पयार सां संदसि वालिद मियाँ सिकंदर अली पयार जी वफ़ात ते बि ताज़ियत कई वई। इन मौक़े ते अॻूणो यूसी नाज़िम आगा लाल बख्श खान पठान, DSP सुल्तानकोट मुबारक अली मलिक ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। पंगिरियो में आयलपुर शाख जे पूछड़ी जे आबादगारनि जो पानी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज। आबादगारनि अली शेर खोसो, अली अकबर लुंड, अब्दुल अज़ीज़ खोसो ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो आहे त आबपाशी अमलदार बासरनि जे चवण ते शाख जी पक्की लाइनिंग पूछड़ी ताईं थियण में रुकावट विझी रहिया आहिनि, जंहिं करे पूछड़ी ताईं पाणी जी खोट शिद्दत इख्तियार करे वई आहे। फसल तबाह थी विया आहिनि, पीअण जो पाणी बि नथो पहुचे। उन्हनि वसवारनि खां घुर कई त आयलपुर शाख जी पूछड़ी ताईं पक्की लाइनिंग करे पाणी खोट ख़त्म कई वञे। ठठो में आधार फाउंडेशन ऐं सेव मोर फाउंडेशन पारां गरम कपड़ा ऐं कंबल विराया विया। आधार फाउंडेशन जे बानी डॉक्टर भागचंद झूला, बाबन आशवाणी, इमदाद सिंधी ऐं सेव मोर फाउंडेशन जे मेंबर्स ऐं वॉलंटियर्स आकाश, मुकेश ऐं नितेश पारां ॻोठ मिसरी खान सरकी जे ग़रीबनि में कंबल ऐं गरम कपड़ा विराया विया। घारो में पोरियत मुबैना तौर अगवा, वारिसनि जो एहतजाज। नौजवान पोरियत गुलशाद अली माची जे मुबैना अगवा ख़िलाफ़ संदसि वारिसनि नेशनल प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दायो आहे त गुलशाद खे घारो में मज़दूरी लाइ घुराए मेहरान कार में ज़बरदस्ती खंभे खणी अगवा कयो वियो आहे, जंहिंजो अञा ताईं को ॾस पतो न पइजी सघियो आहे। पुलिस अगवा जो केस बि दाख़िल न करे रही आहे। हुननि SSP ठठो खे अपील कई त नौजवान बाज़ियाब करायो वञे। ऐं जागण भरिसां क़तल जो निबेरो, इल्ज़ाम हेठि आयल धुर ते 16 लख ॾंड। जागण भरिसां ॻोठ मोहम्मद नवाज़ मारफाणी में मारफाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि दीदार मारफाणी ऐं हाकिम मारफाणी विच में 18 साल अॻु क़तल थियल करम खान मारफाणी जे क़तल जो निबेरो मोहम्मद नवाज़ मारफाणी, लियाकत मारफाणी ऐं ग़ुलाम मोहम्मद मारफाणी कयो, जिते ॾोहारी धुर दीदार मारफाणी ते 16 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। ई हुयूं हिन वक़्त तव्हांजूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jakabnewsHD.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।